अस्सलाम वालेकुम मां आहियां तव्हांजो मुमताज़ अली मूंसां गॾु अली अकबर। जीअं त तव्हां असांजो पोयों वीडियो ॾिठो मुश्किरनि जो ॻोठु नंढड़ी असां क्लिप ठाहीसीं। अगरि तव्हांखे पसंदि आयो हूंदो मूंखे त इहा उमेद आहे त तव्हां पंहिंजी कमेंट में राय बिल्कुलु असांखे पंहिंजो ॿुधाईंदा। उन खां पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट कयो ऐं लाइक करणु न विसारिजो। हलूं था हाणे वीडियो जी तरफ़। इहो न मशकिरन जो ॻोठ अथई, मशकिरन जो ॻोठ अथई। अस्सलाम वालेकुम मुंहिंजी सच सलोरी। सस कंहिंखे थो चई? तोखे थो चवां ॿियो कंहिंखे थो चवां। ससु जे मुआरे हिन घर में तूं त हिकिड़ी आहीं, ॿी का आहे जो जंहिंखे चवंदुसि? शर्म नथो अचे? घर वेठे थी गाली थो ॾे मूंखे जूतो ॾाढो भलो आहे, नओं वरितो थी चा वॾे ॾिसण में महांगो थो अचे। असां त मस्जिद मां चोराए कम खे था हलायूं। जूता मस्जिद मां ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजे भुल थी विया, तोखां तूं सम्झी न सघी। मां तोखे बि चवां लालूअ जी सच सगोरी त करे छा कयो हट ॻाल्हि। अब्बा तू हिन मोकले जी ॻाल्हियूं दिलि ते न वठंदी कर। ही मवाली आहे, हिन जो कॾहिं कॾहिं अकुल घाह चरण वेंदो आहे। हा पावली सही थी चए, अकुल असां वटि बि कोन्हे को, पर तव्हां वटि बि त कोन्हे न अकुल। हुजेव हा त चाचो कल्लू घर छॾे हलियो वञे हा, ऐं तव्हां लावारिस लॻा हिते अकेला वेही हिक ॿिए खे ॿाहिरां ॾियो। छोरायण चुप कर। जेकॾहिं न असां अकेला थी वियासीं त लालू जो घर आहे असांखे। मां सिरीली असल में तूं पुराणी आहीं न, तुंहिंजो ख़ैरु आहे। असल में हीअ नई निकोर आहे न, इन जे करे चवांसि थो हीअ मुंहिंजे घर में रहे। असांजे घर में आशिक़ पुट ॾिसो, आशिक़ पुट त छा मुंहिंजो पीउ घोबा थो, उहो कॾहिं कॾहिं टचे जो कॾहिं अचे बि कोन थो, त माना हुनजो पंहिंजो घर थियो न मवाली न, मूंखे पंहिंजो घर आहे, आउं हिते ठीकु आहियां। पोइ मूं वारे घर खे पंहिंजो घर छो थी सम्झी? अलाह जे नाले मूंसां शादी कर, मां मिर्च थो कयां, मूंखे जवाबु न ॾे। हल हल पंहिंजो घर हली संभाल, न त तोखे ख़बर न आहे मां कावड़ में अहिड़ियूं खुरड़ो मां हे त नओं तरीक़ो सां ॾिठो आहे। प्रपोज करण जो नओं तरीक़ो आयो। कॾहिं न आहियां, पर कॾहिं सां गॾु रही रही संगति तव्हां मश्करी त ॾिसो था पिया। असांखे जॻह न आहे जंहिं त मां बि खड़ी वञा। आखिर में वरी चएसि भॼी था। जीअं त तव्हां इहो वीडियो ॾिठो मुश्किरनि जो ॻोठु, असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो, कमेंट लाइक करणु ज़रूरु कंदा।